بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी त अॼु असां हिकु नए मौज़ू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असांजो मौज़ू आहे रिया। रिया जो मतिलबु आहे ॾेखाव, ॿियनि खे ॾेखारण जे लाइ अमल करणु। रिया जी तमामु घणी मज़मत थियल आहे ऐं रिया हिकु तमामु वॾी बुराई आहे जंहिं जे ज़रिए सां इंसान जा जेके आमाल आहिनि, इंसान जा कयल नेक अमल, जंहिंजी काई क़दुरु क़ीमत नाहे रहे थी। रिया जे लाइ इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था, कुल्लु रियाइन शिरकुन, हर उहो अमल जेको ॿियनि खे ॾेखार जी ख़ातिर कयो वञे उहो शिरक आहे। ऐं इमाम अलैहिस्सलाम अॻिते वज़ाहत बयान फरमाइनि था, अन्नहु मन अमिल लिन्नास कान सवाबहु अलन्नास, जेको माण्हुनि जे लाइ अमल करे थो, यानी ॾेखाव ख़ातिर अमल करे थो, त उनजो सवाब, उनजो अजर सिर्फ़ु माण्हुनि ते आहे। यानी जेका माण्हुनि जे तरफ़ां उनखे वाह वाह मिलंदी, जेको माण्हू उनखे चवंदा बाबा भलो कमु कई, उन खां अलावा ख़ुदा वटि उन अमल जो कंहिं बि क़िस्म जो अजर कोन्हे। यानी जेको ॾेखाव ख़ातिर अमल कंदो उहो अमल उते ई महदूद आहे जिन्हनि जे लाइ हुन कयो आहे। इमाम हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम इन रिया खे बयानु कंदे फरमाइनि था त सलासो अलामातिन लिल मुराई, रिया करण वारे जूं 3 अलामतूं आहिनि। इन्हनि 3 अलामतनि सां असां पंहिंजे मुआशरे में असां पंहिंजी ज़ात खे ॾिसी सघूं था त रियाकारी आहे छा। इहे 3 अलामतनि मां का बि हिकु अलामत पाती वञे त उहो शख़्स रियाकार आहे। पहिरीं अलामत छा आहे, यनशतो इज़ा रआ नास, जॾहिं हुनखे माण्हू ॾिसी रहिया हुजनि ओॾी महिल हू जेको आहे पंहिंजे आमाल में फुर्तीलो ऐं पंहिंजे आमाल में तेज़ नज़र अचे, यानी अॻिते नज़र अचे। जेॾी महिल हुनखे माण्हू ॾिसी रहिया हुजनि, जेॾी महिल हू माण्हुनि में अचे त अमल में तमामु घणो तेज़ नज़र अचे। लेकिन ॿी अलामत आहे, इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, यक्सलो इज़ा कान वहदहु, जॾहिं हू अकेलो हुजे त पंहिंजे आमाल में, पंहिंजे सुठे कमनि में तमामु सुस्त नज़र अचे, यानी माण्हुनि जे अॻियां फुर्तीलो नज़र अचे ऐं अकेलाई में सुस्त नज़र अचे। इन खे इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था रियाकार आहे। टी जेका अलामत आहे इमाम अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम रियाकार जे लाइ बयानु कई आहे, उहा छा आहे, युहिब्बु अन यहमदो फी जमील उमूर, हू इहा शइ पसंदि कंदो आहे त उनजी तमामु उमूर में उनखे माण्हू पसंदि कनि, हू जेको अमल करे माण्हू पसंदि कनि। इहा शइ जॾहिं ॾिठी वञे, इहे 3 सिफ़तनि मां का बि हिकिड़ी सिफ़त कंहिं में पाती वञे त उहो रियाकार आहे। ऐं काफ़ी माण्हू असां अहिड़ा ॾिठा आहिनि जेके ॾेखाव ख़ातिर अमल कंदा आहिनि ऐं हू इहो चाहींदा आहिनि त माण्हू असांजी मदह कनि, असां जेको अमल करियूं था माण्हू असांखे वाह वाह कनि। ऐं इन ई वाह वाह जी ख़ातिर तमामु मिलत जो ऐं शियत जो, इस्लाम जो तमामु वॾो नुक़सानु थी रहियो आहे। ख़ुदा जे आलम खां दुआ आहे त इन रिया जहिड़े मर्ज़ खां तमामु मुस्लमाननि खे महफ़ूज़ फरमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।